अरे भाव मिलने की तरफ यो बाप यो हिते किलेम केम ॾे थो हिते किलेम कोई न ॾींदो आहे हिते किलेम भराइबो आहे अचो काका मुंहिंजो छोकिरो बि अंग्रेजी पढ़ियल आहे पर हिते सरकारी लिखावट हलंदी आहे त मूं बि हिन दीवान ताईं लिखाए वठां रुपयो कोन मारींदो आओ बोली आओ मूंखे कल्ह माणिक मल कढियो हो चयाई जेके उतां लॾे आया आहिनि सरकार उन्हनि जी छॾे आयल मिल्कियतनि ते उजरो पई ॾिए सरकार पैसा रोक कोन घणे ॾींदी असांखे बसि दिलि जो खुटको आहे जे लिखी ॾींदुसि त बि कोई ॻाल्हि न जे न लिखी ॾींदुसि त कंहिं ख़ुशनसीब खे पैसा मिली वेंदा पोइ मूंखे वेठा लख लानत हणंदा माण्हू दिलि जो हुरपुर आहे कढी छॾिया जेको मिलणो आहे मिलंदो न त जहिड़ा विढ़ाई सही तव्हां कीअं आहियो ओलह ॾांहुं शाही रस्तो ओवर ॾांहुं मगन की जाए उत्तर ॾांहुं सेठ फगुड़ जी सराय एरा जी 1000 चौरस फुट मंजिल पको ठहियल ठीकु आहे साईं ठीक ठीक बिल्कुलु सही हा साईं अचो काका तव्हां अचो अचो साईं इहो हा साईं तव्हां चओ चओ कहिड़ो जेको पुछी सोचां सॼी सिंध छॾे आया आहिनि यारी दोस्ती सभिनी हुते ई छॾे आयासीं हा हा काका तव्हांजो नालो मुंहिंजो नालो जवरमल पिता जो नालो मुंहिंजे पिता जो नालो वसूमल कहिड़ी ज़ात अथव काका दीवान ज़ात नाग जे लिख ऐं पतो काका तव्हांजो पतो ॻोठ कंबर तालुको कंबर ज़िलो लाहौर तव्हां मिल्कियत जा तफ़सील खणी आया आहियो केतिरा एकड़ ज़मीन केतिरी जायूं उन्हनि जी एरा जी केतिरी तिन जा कागज़ खणी आया आहियो तव्हां अरे दीवान छा ॻाल्हि थो करी अरे भाऊ तव्हां को बि अहिड़ा सवाल पुछे थो या भाषा बखोल थो करी सभु पंहिंजो सॼी सिंधड़ी पंहिंजी आहे पढ़ायो छा आहे न काका मां मस्करी कोन थो कयां सरकारी जो कानून आहे त जेको पंहिंजे शख़्सी मिल्कियत छॾे आयो आहे तंहिं लाइ क्लेम भरे सघंदो आहे क्लेम जी ॻाल्हि आहे त पोइ दीवान तूं लिख मुंहिंजो क्लेम मां जवरमल पुट वसूमल मां सिंधी मुंहिंजी ॿोली सिंधी आहे मुंहिंजी सभ्यता सिंधी आहे जे छॾे जेकी ॻाल्हि आहे त मां सभिनी छॾे आयो आहियां
मुझी सिंध जा सुहिणा शहर शिकारपुर, सखर, लाड़काणो, हैदराबाद, कराची, दीवाने ये सब शहर मुझे वॾनि लॻिया हुआ, मुझे वॾनि रक्त सभु लॻायो हुयो उनमें, सभु रहिजी विया उनमें, सभु रहिजी विया। इहो वरी कीअं लिखिबो? पंहिंजो छा छॾियायो उहो तव्हां ॿुधायो। दीवाना उहो ई आहे पंहिंजो, असांखे सनातन धर्म जो हेॾो वॾो आस्थान साध ॾिनो। अड़े असां सभिनी जी इष्ट देवी हिंगलाज माता जो आस्थान तव्हां भुली वेठा आहियो छा? असांजे इष्ट देव झूलेलाल जो जन्म आस्थान बि हुते आहे। एॾा पावन आस्थान सिंधूअ जा उहे किनारा अॼु बि मूंखे यादि आहिनि। सिंध पंजड़ा ॻाईंदा हुआसीं, उहे सिंधूअ जा सभु किनारा छॾे आयो आहियां। दीवान मुंहिंजो क्लेम समूरी सिंध ते आहे, समूरी सिंध ते, पूरी सिंधियत ते मुंहिंजो क्लेम आहे। काका चओ सही था, इहो क्लेम तव्हांजो न, मुंहिंजो न, पूरे सिंधियुनि जो आहे, सभिनी जो आहे। काका हिमत न हारियो, जंहिं ॾींहुं सभु सिंधी सुजाॻ थींदा ऐं तंहिं ॾींहुं अहिड़ो क्लेम भरंदा, दिलि पंहिंजी न लाइ ऐं सिंधूअ जो क्लेम, सिंधियत जो क्लेम वठंदा। ये सब सिंधियत जो क्लेम भरदा, सब भरदा दीवाने, सब भरदा। हाँ सब भरींदो।